नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे पीरजोॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पसंद जी शादी बाद वालिद ऐं ॿाहिरि जान जा वेरी बणिजी विया आहिनि। असां मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। 2 सालनि खां दरबदर आहियूं। खैरपुर जे लुकमान मौलय जी रवासण बशीरा मेमण मुड़ुस समेत साफ़िन अॻियां एहतजाज कंदे चयो त 2 साल ॻोठ लाल बख़्श टिगड़ वासी नौजवान फैद टिगड़ सां अदालत सगोरी में पसंद जी शादी कई है, जंहिंखां पोइ संदसि वालिद सज्जाद मेमण, ॿाहिरि आसिफ अली, साकिब अली मेमण ऐं ॿिया जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मुंहिंजो मुड़ुस समेत मुंहिंजे शहरी ऐं ॿियनि ते कूड़ा केस दाख़िल करे असांखे बिना जवाज़ परेशान कयो पियो वञे। हिननि वधीक चयो त मुंहिंजी पसंद जे पढ़ने बाद मुंहिंजा वालिद ऐं मुंहिंजा सहुरनि विच में फ़ैसिलो सरदार अली हसन टिगड़ वटि थियलो, जंहिंमें मुंहिंजे मुड़ुस मथां 15 लाख रुपया ॾंड विधो वियो, जेको अदा कयो, पर हुनजे बावजूदि बेगुनाह फासायो पियो वञे। हिननि वधीक चयो त हाणे मुंहिंजो वालिद ज़बरदस्ती तलाक वठण लाइ ज़ोर भरे रहियो आहे। हिन चयो त मुंहिंजे वालिद मुंहिंजे मुड़ुस मथां मुंहिंजे वॾे भेण सां ज़्यादती करण जो कूड़ो इल्ज़ाम हयो है, जेको सरासरी कूड़ो ऐं मन घड़त है। हिन DIG सखर SSP खैरपुर का मुतालबो कयो त मुंहिंजे मुड़ुस मथां दाख़िल कयल कूड़ो केस खत्म कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।